नासिर लाड़काने जे वलीद मोहल्ले में 27 ॾींहं अॻु सईद अली ऐं फरमान अली खे औरताणी आवाज़ ते हिरकाए अगवा कयो पियो। धाड़ेलनि पारां मुख़बिन जी बासाबी लाइ वारसनि खां 25 लाख रुपया भूंग तलब कई वई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुनव्वरिन। मेहरबानी कर तू के वास्ता हो जा सभिन जा बाबा बच्चा ऐसा सॼी रात मारिन था वापस फायर रखी ना सागाडो 25 लख ॾींदासीं माण्हुनि खे। जी नाज़रीन 27 ॾींहं अॻु लाड़काने जे वलीद महले में सईद अली ऐं फरमान अली मीराणी जेके आहिनि उहे अगवा थी विया। जंहिंखां पोइ उन्हनि जे घर में असां मौजूदु आहियूं। ही उन्हनि जा वारस हिते मौजूदु आहिनि। ही क़ुरान पाक जी तिलावत करे रहिया आहिनि, तस्बीह पढ़ी रहिया आहिनि। ही तमामु इंतहाई ग़रीब आहिनि। हिननि जे घर में रोज़ ऐं राड़ो आहे ऐं ही जेको आहे हिकु वेले जी जेको मानी बि अफोर्ड नथा करे सघनि। धाड़ेलनि पारां हिननि खे फ़ोन कॉल आयो आहे त 25 लख रुपया उन्हनि खे भुंग ॾिनो वञे, पर ही जेको आहे पंहिंजो पेट गुज़र सफ़र नथा करे सघनि। ही ॿई जेके अगवा थी विया आहिनि, ॿई मज़दूर आहिनि, मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कनि था। मोबाइल फ़ोन ते उन्हनि खे औरताणे आवाज़ में फ़ोन आई, जंहिंखां पोइ उनखे घुराए करे अगवा कयो वियो आहे। अचो त हिननि जे वारसनि खां पुछूं था त उहे हिन बाबति छा था ॿुधाइनि ऐं कीअं विया आहिनि। ये तो मानी दोस्ती जे हिसाब सां विया फ़ोन कयनि। उहा उन्हनि काकनि चइनि त अचो असांजी दावत अथव, खाइण अचो, दावत खाई वञो कंदकोट में। उते विया नंढड़ा ॿार हुया, मासूम हुया, उन्हनि खे बेसम्झ हुया, उन्हनि खे का ख़बर न हुई। उन्हनि खे का ख़बर हुजे हा त न वञनि हा। हाणे विया आहिनि त उते फासी विया आहिनि। 25 लख घुरनि त हाणे काॾों असां आणियूं 25 लख। असां ग़रीब आहियूं, असांजे घर हेठि पिया आहिनि थिया। असांखे ठहिराइण जी वसियत न आहे, असां 25 लख काॾों आणींदासीं। कुझु बि न थियो आहे अॼु ॾींहं ताईं, असांजो कुझु न थियो आहे। जेल में पुलिस में बि कई सेवा कटराया ने कुझु बि न थियो आहे। न पुलिस वारा आया न छा। एॾे ऑपरेशन हले थो एॾे वेड़ लॻी पई आहे। का शइ असांजी न थी आहे भाउ। इहो राति छोकिरा मारे कुटे ॾेखारे असांजा पीउ खे जन बाबा असांखां ग़लती थी वई आहे, माफ़ कयो, असां ग़लती थी वई आहे, माफ़ कयो, असांखे छॾ। हिकु जेको वॾो आहे उनजो भाउ आहे, ॿियो असांजो पालियो आहे छोकिरो नंढो। हितां माना उहो ॻाल्हाईंदा हुया, शायदि असांखे ख़बर न हूंदी हुई। असांजो मुंहिंजो कज़न बि हुयो, हुन सां ॻाल्हायो, असांखे उन सां थो ॻाल्हाए। असांखे ख़बर न हूंदी त ॿिए कंहिंसां थो ॻाल्हाए। असांखे ख़बर हुजे मां बाबा खे हर का ॻाल्हि ॿुधाईंदी आहियां पंहिंजे भाउ जी, पर असांखे ख़बर न त ईअं कंदो आहे। कॾहिं वेंदो बि न आहे, काॾे वेंदो ई न आहे, कंहिंखां बिना पुछे कॾहिं वियो बि न आहे। माना हुनखे अहिड़ो माना हिसाबदारी जो छोकिरा इहे निकिरी विया आहिनि ऐं त हुनखे खणी हलिया विया आहिनि पाण ई। माना एतिरो किरायो बि न हुयो, जो किराए सां हलिया वॾनि वञनि। हुनखे एतिरो किरायो बि न हुयो। महीनो थी वियो अथनि बसि निकिरी विया दावत जे। हा ॿुधाइनि बसि झलियोसीं। हा 25 लख। हा छॾे ॾियनि ग़रीब आहियूं असां, काॾों आणींदासीं। बसि इहे हिकिड़ो कारीगरी कंदो चाचे वटि, ऐं ॿियो जेको आहे सो हे बोडनि जो कमु कंदो सेफिन वग़ैरह जो। इहो बसि हाणे अलाह करे छॾनि त भलो आहे, असां ग़रीब आहियूं, अलाह ईमान ॾियनि। कैमरामैन अल्ताफ़ अली सां गॾु मुनव्वर हिंद, धरती न्यूज़, लाड़कानो।